मां पढ़ंदो हाँ ॾिसंदो हाँ तो वर स्टाफ जा मुझा उम्मती गुलाम छा था कनि, खैरपुर वारा छा था कनि, नवाब शाह वारा छा पिया कनि, सकरंड वारा छा पिया कनि। इहो सभिनी जो अमाल नामा सूमर रात मूं वटि पेश थींदा आहिनि। पोइ मां पंहिंजे उम्मत पंहिंजे गुलामनि जा चङा अमल नेक अमल नेकियूं ॾिसी ख़ुशि थींदो आहियां। पर जेकॾहिं संदन खां ॾोह थी वञनि, गुनाह थी वञनि, अगरि ग़लतियूं थी वञनि तो हुजूर फरमाइन था मां पंहिंजे उम्मत जे हक़ में पोइ दुआए ख़ैर फरमाईंदो हाँ मुंहिंजा अल्लाह ऐं मुंहिंजा करीम रब हिननि जे ॾोहनि खे न ॾिस उम्मती मुंहिंजा कलमो मूं ते पढ़ियो अथनि, बसि मुंहिंजे सदके खणी करम करे भलाई आहीने पिरी भलाई पाहिजे सबाझा सिर चढ़ी डोरा पान दीन मुँह में मदियूं थीन तब सजन सजायुन में अदा मुझे मदायुन जी कल पिरिया पेई कॾहिं कोसा न थिया मुखे डोरा पा दे पो साजन सबोई मुझो ढक में ढोल ढिलाइयो अदा चंगन सा चंगाइयो हर को करे होए चंगन सा चंगो सबको आहे भले सा भलो सबको आ चंगन सा चंगाइयो हर को करे होए सही तो जिया करे न को बुरन साण भलाइयो मुझे महबूब पंहिंजे उम्मत पंहिंजे जमायत पंहिंजे कलमे पढ़ण वारनि जे हक़ में मेहरबान। अल्लाह ताला फरमायो जिब्रील तो 40 सालन में बरकातूं पढ़ियूं पर मुझो महबूब उम्मत जे लाइ जो घुरंदो त मां अल्लाह संदन खे उम्मत जे लाइ सुबुह जे निमाज़ में बरकातूं सुन्नत अता कंदुसि। वे बरकातूं सुन्नत निमाज़ मुझे आखिरी नबी महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती वो पंहिंजे घर में पढ़े वर स्टाफ ते पढ़े आखिर जे कॾहिं सकरंड में पढ़े खैरपुर में पढ़े कहिड़ी भी दुनिया जे कुंड में सिर्फ सुबुह जे निमाज़ जे लाइ बरकातूं सुन्नत निमाज़ पढ़े वो भली 2 रकातुनि में 2 मिनट लगन 4 मिनट लगन 8 मिनट लगन ऐं जिब्रील तो जे 40 सालन जो बरकातूं उन सुन्नत जे बरकातूं जेके 2 मिनटन में पढ़ियूं वञनि उहे बरकातूं तो जे 40 सालन जे 2 रकातुनि खां मां अल्लाह खे वधीक प्यारियूं आहिनि। या सदके रसूलुल्लाह जे मेहरबानी हुजूर जे सदके करम त अहिड़ो वफादार नबी मेहरबान नबी मेहरबानन खां वध मेहरबान जेको अज बि पंहिंजे उम्मत जे मथों मेहरबान आ। मुंहिंजा साईं दर बंद कोने को मा कान मुहम्मदुल अबा अहद मिर रिजालिकुम वलाकिर रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। दुरूद मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या जेतरी जमायत एतरो आवाज अचे तो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम महबूब जे उम्मत सा प्यार करण शुरू कयो। मुझा 40 साल उन्हनि जा 2 मिनट एडी मेहरबानी वो दुआ घुरे रब मिठा मोकल दे त उन्हनि सां मोहब्बत कया उन उम्मत सां प्यार कया। जिब्रील तोखे इजाजत कीअं प्यार कंदे उन प्यार कीअं कयो वो भी मुझे सोने हबीब जे सुन्नत ऐं सिंगार में मुस्तनद हवालन सां लिखियो पियो आ त जंहिं वक्त मुंहिंजा दिलबर हबीब रहमतल लिल आलमीन मेराज शरीफ जे बरकतुन जे हासिल करण लाइ करीम रब जे कुर्ब खे हासिल करण लाइ जिब्रील संदन सां गॾु बुराक ते मुंहिंजा हबीब सवार जॾहिं मंज़िलूं तय कंदे कंदे कंदे
सरे अर्श पर है तेरी गुजर, दिल फर्श पर है तेरी नजर, सरे अर्श पर है तेरी गुजर, दिल फर्श पर है तेरी नजर। मलकूत मुल्क में कोई शय नहीं, वो जो तुम पर अया नहीं, वो जो तुम पर अया नहीं। जिब्रील अलैहिस्सलाम जो बुद्धो तो मुझे हबीब जो उम्मती 2 मिनटन में बरकातू नमाज पढ़े ऐं मूं 40 सालन में बरकातू पढ़ियूं। मुझे 40 सालन जे 2 रकातुन खां संदन जे 2 मिनटन वारियूं बरकातू रब के वधीक पसंद, मुझे अल्लाह के वधीक प्यारियूं हन। त पोइ छो न इन्हनि सां प्यार कयां, छो न इन्हनि सां मोहब्बत कयां। पोइ न मोहब्बत जो जेको मियार उठायो, जेको मामलो बणियो हुजूर सां गॾु जॾहिं बुराक हले पियो, हलंदे 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 उन जी आख़िरी जगह राज सिदरतुल मुंतहा, उन्हीं जगह ते जिब्रील अलैहिस्सलाम बीठो। मुंहिंजा आका हाणे तव्हां जूं मंज़िलूं आहिनि अॻिते, मुंहिंजो पंधु एसी ताईं आहे, अॻिते नथो हली सघां। महिरबानी कयो तव्हां पंहिंजे मंज़िलुनि, पंहिंजे रहमतुनि बरकतुनि खे हासिल करण लाइ अव्हां जो सफ़र जारी रहंदो। हुज़ूर फरमाईंदा जिब्रील मके खां गॾु ही दग ते बीहण सुठो त कोन्हे। अल्लाह मोकिली महबूब खे वठी आ, हाणे जे वठी आ त पोइ खैरपुर खां वठी सकरंड ताईं त हलो न, पोइ खणी पहिरियों ही ॿाहिरि कुझु अॻिते थींदा। हाणे तूं जो कोट लालूअ में बीहे या कहिड़ी वफ़ादारी, आखिरी मंजिल ताईं त हलो न। कहा जिब्रील ने सिदरा तक मेरी रसाई है, कहा जिब्रील ने सिदरा तक मेरी रसाई है कितनी मंजिले आगे नबी जाने खुदा जाने, खुदा की अज़मतें क्या है, खुदा की अज़मतें क्या है, मुहम्मद मुस्तफ़ा जाने मकामे मुस्तफ़ा क्या है, मुहम्मद का खुदा जाने खुदा की अज़मतें क्या है। जिब्रील मूंखे अॻे ई ख़बर हुई त दग ते बीहंदे तूं न हली सघंदे, पर हाणे ॿुधो मां पंहिंजी सॼी उम्मत जा कम ठाहिण थो वञां। मां पंहिंजे उम्मत जे लाइ महिरबान हां, मुंहिंजे उम्मत खे मुंहिंजे रब करीम चई छॾियो हो कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। अल्लाह जी रहमत रब करीम जो जेको फज़ल तव्हां खे अदा कयो वियो, उन्हनि महिरबाननि खे रब करीम जे रज़ा जे ख़ातिर तव्हां खोले खोले बयान करे शुक्र कयो, ज़िक्र कयो, ख़ुशियुनि जो इज़हार कयो। ऐ जिब्रील हो ख़ुशियूं था कनि त हबीब रहमत आहे, हो राज़ी पिया थियनि त अल्लाह जो महबूब नेमत आहे। मुंहिंजा ग़ुलाम मुंहिंजे अचण ते ख़ुशि थी ईद पिया कनि, मीलाद पिया कनि, जश्न पिया कनि। अॼु उन्हनि जे हक़ में मां पंहिंजे करीम रब खे अर्ज़ु कंदुमि, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत मुंहिंजी जमायत मुंहिंजे अचण ते राज़ी थी, ख़ुशि थी, मूंखे रहमत समझी करे ऐं हुननि ईदूं कयूं, जश्न कया, मीलाद कया, ख़र्च कया, ख़ल्क़ खे खाराइण जा इंतज़ाम कया। मुंहिंजा अल्लाह उन्हनि जे हक़ में मां तुंहिंजे बारगाह में पेश आहियां। जिब्रील सॼे जग जा कम ठहंदा, पर जेको तुंहिंजो बि कमु हुजे त ॿुधाए त तुंहिंजो कमु बि ठाहियूं अचां। जिब्रील अर्ज़ु कयो हा साईं मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे, मुंहिंजो बि ठाहे अचो। कहिड़ो? जंहिंसां दिलि थी घुरे त जेका तव्हांजी उम्मत आहे, जंहिंसां तव्हांजी मुहबत आहे, उन्हनि सां अल्लाह जी बि मुहबत आहे। मुंहिंजी दिलि थी घुरे त मां बि उन्हनि सां प्यार कयां।
तव्हांजी उम्मत सां मां मुहब्बत कयां, तव्हांजे उम्मत सां मां प्यार कयां। जो रब करीम मूंखे हुक्म फरमायो हो त तुंहिंजे 40 सालनि जो बरकातूं निमाज़ मुंहिंजे महबूब जे सुबुह जे 2 रकातुनि सुन्नत उन 2 रकातुनि जो मान मथे आ। हाणे ॿी महिरबानी न हिक करम नवाज़ी थे। अॼु रब करीम जे बारगाह में अर्ज़ कयो त जॾहिं तव्हांजी उम्मत कब्रुनि मां उथे, कब्रुनि मां उथण खां बाद पोइ जेका पहिरीं मंज़िल हूंदी, जेको पहिरियों लक हूंदो, उहा पुल सिरात व इन मिनकुम इल्ला वारिदुहा कान अला रब्बिक हतमम मक़दिया। सॼो जहान उन पुल सिरात ते ईंदो, सभु ते गॾु थींदा। अॼु पिण उतर पार ॾे ककरियूं कारियूं वसे थो वॾ फुड़ो, टहकनि थियूं टारियूं लथनि लुख लतीफ़ चवे, घायूं तासारियूं फिजंदियूं भटारियूं वरी वथाणे आयूं। मुंहिंजा साईं सभु अचे वथाण ते, सभु अचे पुल ते गॾु थिया। हाणे सभिनी जो पंधु परीअं भरा यौम यजमउकुम लियौमिल जमअ ज़ालिक यौमुत तगाबुन। अल्लाह ताला फरमाए त हिक ॾींहं ते हिक हंध ते सभिनी खे गॾु कंदासीं। वो गॾजण जो मक़सदु खटणो ऐं हारणो हूंदो। हिकिड़ा खटींदा, हिकिड़ा हारींदा। पोइ जॾहिं पुल ते गॾु थींदा, जॾहिं परीअं भर हलण जे लाइ त जिब्रील अर्ज़ो करे, मुंहिंजा महबूब, मुंहिंजा दिलबर हबीब, अव्हांजे उम्मत सां मुंहिंजो रब महिरबान, तव्हांजे सदके अवां पंहिंजे उम्मत जे लाइ हिर्स करण वारा, पंहिंजे उम्मत जे हक़ में रऊफ़ बि आहियो त रहीम बि आहियो। अवांजे अचण ते जग ख़ुशि थी जश्न पियो करे, ईदूं पियो करे, मीलाद पियो करे। उन ईद करण वारनि जे लाइ, जश्न करण वारनि जे लाइ, उन मीलाद वारनि जे हक़ में अॼु मुंहिंजे वास्ते हिकिड़ी महिरबानी थिए। जॾहिं तव्हांजी उम्मत पुल सिरात ते अचे त अॼु मूंखे परमिशन वठी ॾियो, मोकल वठी ॾियो, इजाज़त वठी ॾियो। करीम रब्बुल आलमीन जे बारगाह खां अॼु मूंखे मोकल मिले त पुल सिरात ते तव्हांजी उम्मत अचे त उन सनड़ीअ पुल ते मां जिब्रील पंहिंजा पर विछाया, तव्हांजी उम्मत मुंहिंजे परनि जे मथां टपी पार थी वञे। या कंहिंजे सदके मेहरबानी आ, या कंहिंजे सदके करम नवाज़ी आ, तो सुकून कया पलंगनि ते पई, नंगेदार नबिया निंद्र कान कई। सुभान अल्लाह। मेहरबान हा, केॾो वफ़ादार नबी आ। उन्हनि जे मेहरबाननि खे बयान कंदा हो, संदन जे एहसाननि खे बयान कंदा हो, जेके उम्मत सां संदन जो मेहरबानियूं तुझे मुंहिंजे मथां जेके करम नवाज़ियूं हुजूर हर वक्त दुआऊं कंदा हा। ओ मुस्लमान भा, मुझे प्रिय था प्यार करे उन रहमत लिल आलमीन जी ज़ात पाक पंहिंजे उम्मत जे हक़ में तो सुकून कया पलंगनि ते पई, नंगेदार नबिया निंद्र कान कई। अड़े यार संधा गुण याद न थई, अड़े यार संधा गुण याद न थई, कम को न ईंदई दुनिया जा नफा ये केरो करे। अॼु कहीं सां वफ़ा बदकारनि सां जियां कई मुस्तफ़ा ये केरो करे। सुभान अल्लाह, सुभान। अचे पई ॻाल्हि सम्झ में, जागो था। मुंहिंजे महबूब जी जमायत वेठी ही, असहाब बि चौधारी वेठा। चारई पासा गुलामनि जी झिरमिट लगी पई। सैयदना फारूक आदम अर्द कयो, या रसूल अल्लाह, एहसान कयो, ख़ल्क़ सजी वेठी आ, असांजे अॻियां जमायत जे विच में पंहिंजे उम्मत जे हक़ में पंहिंजे करीम रब खां का दुआ हथ मुबारक खणो त सभु असां आमीन चऊं, उम्मत सां मेहरबानी थिए। अल्लाह जे हबीब उन वक़्तु दुआ फरमाई पंहिंजे उम्मत जे लाइ, पंहिंजे गुलामनि जे वास्ते। रहमत लिल आलमीन जॾहिं दुआ जा हथ मुबारक खया, काफ़ी देर दुआ जारी सारी रही। काफ़ी वक़्त खां पोइ हथ मुबारक हेठि करे सरकार ख़ुशि थी मुस्कुराए।
खिलन पिया हशाश बशाश जमायत अर्द कयो साईं तमाम सोनियूं ख़बरूं थियूं लगन अवां मुस्कुरायो पिया खिलो पिया हुजूर फरमायो असां दुआ घुरीसीं त मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत सां मेहरबानी कर मुंहिंजी उम्मत सां मेहरबानी कर मुंहिंजे कलमे पढ़ण वारनि सां करम कर मुंहिंजे जमायत जे मथां मेहरबानी थिए त मुंहिंजे अल्लाह मुंहिंजे करीम रहीम रब हाणे 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 हींअर हींअर मूंखे हुक्म जारी फरमायो त मुंहिंजा हबीब जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो तव्हांजी उम्मत तव्हांजी जमायत तव्हांजे कलमे पढ़ण वारा हिकिड़ा त उहे नेक परहेज़गार जेके पाण त छुटी वेंदा पर राजनि खे छॾायूं वेंदा बाक़ी जेके गुनहगार जेके ऐबनि में भरियल हूंदा छो त उते जॾहिं इंसान पंहिंजूं कमियूं कोताहियूं ॾिसंदो उते चवंदो कारो कमायो में मोती मुंहुं न वणिजिया सीहे जो सैयद चवे वखर विहायो में अज ओचितो आयो में मुझो सौदो सराफन सी सूह विञाय में सू मेरा मेरो मोथियो में वञणो उते पयो में जिते हलणो नाहे हुस्नरी सुभान अल्लाह सुभान गुनहगार बीठा हूंदा पिया निहारींदा तकींदा त केरु छॾाईंदो पोइ मदीने जे साईं फरमाया त मुंहिंजे अल्लाह हाणे हाणे मूंखे हुकुम ॾिनो त उन वक़्त में जॾहिं तव्हांजा गुनहगार उम्मती हिकु जॻह ते गॾु बीठा हूंदा पोइ मां अल्लाह उन्हनि मंझां उन गुनहगारनि मंझां पंहिंजे बेमिसाल कुदरत वारे पंहिंजे हथनि सां हिकिड़ो बुक भरे ऐं जन्नत में अञा खुश न थिया अमीर उमर से वरी होर अर्ज़ कयो साईं भला हिकिड़ी महिरबानी कयो वरी दुआ घुरो त ॿियो बुक बि अलाह हुसैन भरे सुभान अल्लाह हिकिड़ो बुक त मिली वियो ॿियो बुक बि मिले त सैयदना सिद्दीक़ अकबर उथी तकड़ो तकड़ो अॻिते आयो सैयदना फारूक आज़म खे ॿाह खां वठी उमर बा बस घणो थी वियो हथ हेठि कर वधीक न चओ साईं ॾियण वारो अल्लाह वाह घुरण वारो हुज़ूर मिले असांखे तव्हां त ख़ुशि थियो पाण फरमाइनि था एतिरो कुझु मिली वियो जे कंहिंखे मिले ई कान सुभान अल्लाह हुजूर जे लफ़्ज़नि ते त गौर करे त पाण छा था फरमाइनि त मुंहिंजो अल्लाह ईअं कोन थो चए त 5 सन खे बख़्शींदो में 10,000 बख़्शींदो में 10 लख बख़्शींदो में न अंगु अखर न हो हुजूर फरमाया करीम रब फरमायो मां हिकिड़ो बुक भरे ऐं जन्नत में हाणे तव्हां बिरोही भाउर मूंखे सेखारियो त बुक ॿिनि हथनि खे चवंदा हो या हिकु हथ खे जी साईं 2 हथ पोइ बुक आहे न पर जे हिकु हथ हाणे हिनखे लप चइबो आहे अलाह से ईअं कोन चयो त हिकिड़ी लप भरे ऐं जन्नत में दाख़िल न हुकुम थियो त बुक हूंदो आहे 2 हथनि जो पोइ अमीर उमर खे सैयदना सिद्दीक़ अकबर तो फरमाए त तुंहिंजा मुंहिंजा हथ त कोन हालांकि अल्लाह जी सूरत बेमिसाल आहे ज़ात सूरत कोन मञबी पर उन जी मर्ज़ी आहे जीअं चवे हिकिड़े पासे त पाण थो हुकुम करे त लैस कमिस्लिही शैउन व हुवस समीउल बसीर सुभान अल्लाह बेमिसाल आहे पर वरी पाण थो चवे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह से फरमायो त सॼे जहान जी बादशाही अल्लाह जे हिकु हथ में आहे बियदिहिल मुल्क 2 हथनि में न हिकु हथ में सॼो जान मुल्क वो मुल्क कहिड़ो हो हिन धरतीअ ते 58 मुल्क त रुगो मुस्लमाननि जा अल्लाह से ईअं कोन चयो त हिकिड़ो मुल्क न बल्कि उन मुल्क मां मुराद छा आहे 7 ज़मीनूं 7 आसमान इहो हिकु मुल्क आहे अल्लाह ताला फरमायो त सॼे जहान जी बादशाही 7 ज़मीनूं 7 आसमान बियदिहिल मुल्क अल्लाह जे हथ में आहे जेके 7 ज़मीनूं 7 आसमान हिकु हथ में अची विया सुभान या अल्लाह त हिकिड़े हथ जी कुदरत ताक़त है पावर आहे जंहिं हथ में 7 ज़मीनूं अची थियूं वञनि 7 आसमान अची था वञनि हाणे जो 2 हथ गॾु बात पोइ कहिड़ी शइ रहंदी
हालांकि बिन हथन जो अल्लाह से कुरान में जिक्र कयो आहे इब्लीस के हुक्म थियो त खलक़तु बियदई छा थियो तोखे जो तू आदम अलैहिस्सलाम के सजदो न कयो जंहिंखे मां अल्लाह पंहिंजे बिन हथन सां ठाहियो कुरान करीम जो फैसलो आहे किथे हिक हथ जो जिक्र किथे बिन हथन जो जिक्र किथे तो चे त बेमिसाल हालांकि सब उन जो मेहरबानी उन जो हुक्म आहे जिया चवे असां हा कंदासीं पाण पंहिंजे कुदरत जे निशाननि खे पाण थो बयान करे पोइ असां त ईअं चवंदा हूं त जेकी मंझ जहान सब तारीअ तगन तुंहिंजे कायनात में जेका भी शइ आहे उन जे मथां नज़र उन्हीअ जी आहे मालिक भी आहे त ख़ालिक भी आहे जेकी मंझ जहान सब तारीअ तगन तुंहिंजे लुत्फ जी लतीफ़ चवे तो वट कमी कान अदले आन पुजा कर को फेरो फज़ल जो अल्लाह जी कुदरत मुझे करीम रब जूं मेहरबानियूं पंहिंजे बानहन जे मथां बेहिसाब आहिनि अॼु बि जेको बंदो पंहिंजे करीम रब जे बारगाह में अची हथ खणी पंहिंजे हक़ में दुआ घुरे त पाण थो चए त कुल या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियो दावत थो ॾे त अचो करीम रब खां घुरो तव्हांखे मिलंदो त अॼु घुरण आया हूं अॼु वठण आया हूं अॼु रहमत लिल आलमीन जे जश्न ईद मीलादुन नबी जी बा बरकत महफिल सिंगारी आहे हे महफिलूं हे ईदूं अॼु शुरू न थियूं ए जश्न वर वारन शुरू कोन कया हने ए जमीनू पोठयूं हन ईदूं ये अग में हलियूं हन ए सिलसिलो अञा अगवा हर नबी हर पंहिंजे ज़माने में हिकड़न पंहिंजे औलाद के बुधाए छजो हिकड़न पंहिंजे कौम खे बुधायो पर कुछ नबी पैगंबर अड़ा हाजिर खुदा जे खल्क जे विच में जश्न करे बुधायो त महबूब अचण वारो हुजूर जी आमद थींदी तफसीर खाजिन में लिखल आहे त हजरत सुलेमान अलैहिस्सलाम यमन मुल्क में ऐलान करा ऐलान तो करे त 40,000 उठ गडु कयो से 40,000 उठ गडु क्यों त छा थींदो जे खल्क खाईंदी से किथे खाराईंदे चे तो मके पाक हलंदासी ये सब उठ ओडे काए हलो दावत आम दियो सिर्फ एक जिले जा मानू न हुजन इन धरती ते ऐलान आम थे ओभर वारा ओला वारा उत्तर दखण वारा सबनी के चो त मक्के पाक में गडजो उते हली गड थियो उन गडजण के जश्न चवंदा से उते हली सब गड थियो त 40,000 उठ कोंदा से पोए कुही पचाए सब खाई वो खुश थींदा से उन खुश थियण के वरी ईद चवंदा गड थियूं जश्न थे खाई खुश थियूं त ईद थे ऐ पो वरी मां कुर्सी रखी वायद क्या त मीलाद थे ये हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जो जमानो वा सुलेमान भा सजी खल्क के दावतू मिलियो सद मिलिया ओभर वारा उत्तर वारा दखण वारा उत्तर किनारन मा बरन मा बहरन मा खुशकिन मा आबादन मा लखन में खल्क मक्के पाक में गड थे खुदा जे प्यारे पैगंबर 40,000 उठ कुर्बान कराए ऐ खुदा जे खल्क के केतरन ॾींहंनि तो खाराईंदो रहियो मानू खाईंदा रहा पो गड थिया उन गड जानी के असा जश्न चवंदा हो खुश थिया इन खुश थियण के ईद चवंदा हो ऐ रसूलुल्लाह जे अचण जो जिक्र थे महबूब जी विलादत जूं गालियूं थन रसूलुल्लाह जे अचण जे कमालात के बयान कजे हुजूर जे विलादत जे बरकतुल के बयान कजे उन वक्त जे हालात के बयान कजे उन वक्त जे मौजज़ात के बयान कजे उन के मीलाद चवंदा हो त हजरत सुलेमान अलैहिस्सलाम गड जानी भी कोठाई ईद भी कराई त चे तो हाने मिंबर रखो हाने कुर्सी रखो त मां तव्हां के बुधाया त उठ कुही ता के छो कराया
जो कम यमन में भी थी सके हा तख्त तो मुझो उते हो उते कया त भी थी सके हा पर मां तवा के मक्के पाक में वठी आयो हा इन जे करे ते उहो शहरा हिन जगह ते कायनात जो सरदार रहमतल लिल आलमीन अल्लाह जो हबीब इमामुल अंबिया मुझो महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ खणी ईंदो हुजूर जी आमद थींदी त शहर मक्कातुल मुकर्रम होंदो महबूब जी आमद थींदी त कबीलन जे लिहाज खां बनु कुरैश खानदान बनु हाशिम खानदान के मुझे करीम रब पसंद फरमायो आ रहमतल लिल आलमीन जे मक्के पाक जे सरजमीन ते पान पंहिंजा कदम मुबारक रखिया उहा हवेली उन वक्त हुजूर जो ॾाढो सैयदना हजरत अब्दुल मुत्तलिब नसब जे लिहाज खां इन दुनिया में करीम रब्बुल आलमीन महबूब जे अचण जो जेको सिलसिलो पसंद कयो ॾाॾंग जे लिहाज खां नसबी लिहाज खां या कुरैश कबीले जे मथों मेहरबानी थी बनु हाशिम खानदान सां मेहरबानी थी ऐं वरी नानक जे लिहाज खां अमर जे तरफ खां रब्बुल आलमीन बनु ज़ुहरा कबीले वारन सां मेहरबानी फरमाई सुभान अल्लाह सुभान ऐं मदीने जा साईं ॿुधाईंदा हा दुनिया वारो अबो तव्हां खे बि आहे पर अबो त मूंखे बि आहे अवां के ॾाॾो आहे त मूंखे बि ॾाॾो आहे हिकिड़ो हूंदो आहे अबो ॿियो हूंदो आहे अबे जो अबो हाणे अबे जे अबे खे छा चवंदा जेके हुजे उहो त हा करे जी साईं ॾाॾो हाणे हिकिड़ी हूंदी आहे अम्मा ऐं ॿियो वरी हूंदो आहे अमर जो अबो हाणे अमर जे अबे खे छा चवंदा स्टेज वारा ही मुझे समझाइंदा हलो हे बिरोही भावर बि गॾिजी पवंदा वे अमर जो अबो बि आहे अबे जो अबो बि आहे अबे जे अबे जी बि वॾी इज्जत आहे अमर जे अबे जी भी हिकड़ी इज्जत आ इम्तियाजी मकाम आ रहमतल लिल आलमीन असा के बुधायो समझायो हुजूर बुधाइन था त जेको अबे जो अबो आ उन जो शान केतरो आ जेको अमर जो अबो आ उन सा केतरी मेहरबानी करीम रब जो हुक्म किया तफसीर तनवीरुल ईमान जे अंदर पर तफसीर दुर्र मंसूर जे अंदर अल्लामा जलालुद्दीन सियूती चोटी जो आलिम थी गुजरियो आ उन लिखियो त हुजूर जे खिदमत में एकड़ो शख्स थी बीठो साईं अबो फोत थियो गरीब आ को दगु त दस्यो खर्च भी न थे खैरात भी थे पान फरमायो अबे जे दोस्तन जी इज्जत कर अबे जा दोस्त खुश कर त खैरात थी वई उते हिकड़ो थियो सही मुजी अम्मा फोत थी वो अम्मा जे लाए खर्च भी न थे खैर भी थे हुजूर फरमायो त अमर जा जेके माइट थी जेके तो जे मां जा मित्र हन उन पंहिंजे अमर जे माइटन जी इज्जत कर अमर जे रिश्तेदारन जो अदब कर पंहिंजे मां जा मित्र खुश कर त अल्लाह भी खुश थींदी त अल्लाह जो रसूल भी राज़ी थी पवंदी ऐं मुंहिंजा बाप जेकॾहिं अबे जे मिटन जो हक़ आ अम्मा जे माइटन जो हक़ आ त पोइ वॾे खां वॾो हक़ कहिजो अन्नबियु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम अल्लाह ताला फरमायो त अबे जो भी हक़ थी अम्मा जो हक़ थी अबे जो हक़ थी अमर जे अबे जो हक़ थी पुटन जो हक़ थी घर वारन जो हक़ थी माइटन जो हक़ थी दोस्तन जो हक़ थी पाड़ेसरन जो हक़ थी पर सब हक़ हिकड़े पासे अबे खां वधीक अम्मा खां वधीक अबे जे अबे खां मथे अम्मा जे अबे खां मथे माइटन खां मथे दोस्तन खां मथे ॻोठ राज कायनात जे ज़र्रे ज़र्रे खां अगर जे मथा हूं हक़ आ त मिठड़े मोहम्मद करीम जो आहे उन पिरीअ जो हक़ वधीक आ साह खां वधीक दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका वेझा वेझा गड्ढ हूं जेके पोइते इए थो लगे जणो विच ते दरिया जी पुलिया अदाए विच ते बचाव बंद कोने वेझा एक बे सां गड वेठा हूं दुरूद पढ़ण में बरकत आ अज न खुलंदे त कॾहिं मुझे महबूब रहमत वारे हबीब जे खिदमत में गुरु साहब ही हाज़िर थियो हिकड़े बे गुलाम दे इशारो करे चई ओ हे जेको अगी सिफ में वेठो आ इने जो घर आ मूंसा गड विच ते यार वो भित सेन जे घर में एकड़ी खजी आ वडी तूफान तो अचे त खजी दी लुडे मुंजा बार दा ड्रजन मेहरबानी करे चो त या खजी कपे मुझे बच्चन के तकलीफ
हुजूर उनखे सॾु कयो पुट वेझो त थी करीब वेठो पाण फरमा बाहे तो जो पाड़े सिरिया विच ते भित्या इन पाड़े वारन जो हक हाणे मेहरबानी करिया खजी कपे पर कस तोखे भी नथा लायूं हाणे मदीने पाक में चारई पासा खजूं हन हलियो वञ जेके मुंहिंजा गुलाम हन मुंहिंजा असहाब हन मुंहिंजी जमायत जंहिंजे बि बाग में तुझी दिल ठरे जिते तुझी दिल टिके उन ते हथ रख त हिन खजीअ जे एवद तोखे ॿी खजी ॾियूं इहा खजी का इन तो न सही मुंहिंजे घर आ हिन खे छा थी करे मां पंहिंजे घर में पोकी आ मुंहिंजे पंहिंजी खजी आ मुंहिंजा पंहिंजा बच्चा खारगूं खाईंदा मां कोन कपींदुमि हुजूर फरमाईंदा कस लॻी ई खजीअ जे एवज़े में खजी मिलई थी भला अञा तोखे वधीक था ॾियूं हाणे हीअं करे इहा खजी तूं कपे त इन खजीअ जे एवज़ में तोखे जन्नत में खजी मिले जन्नत में खजी जे कॾहिं मिलंदी त घर बि त मिलंदो छड़ी खजी तो कोन हूंदी उते इशारतन हुजूर फरमायो त तूं पाड़े सिरीअ जो हक़ अदा कर त तोखे जन्नत में घर मिले तोखे जन्नत में खजी मिलंदी पर हे अञा बि पंहिंजे हठ धर में ता न पियो लहे हुजूर समझाइन पिया रिसो न पाड़े वारन सां खणो ॾोहो न हेॾो सारो अदा रुसन पाड़े वारन सां खणो ॾोहो न हेॾो सारो हर हिक पीर पैगंबर खे हो पाड़े जो नंगो प्यारो अल्लाह पाड़े जो नंगो प्यारो रुसन पाड़े वारन सां खणो ॾोहो न हेॾो सारो अदा रुसन पाड़े वारन सां खणो ॾोहो न हेॾो सारो हर हिक पीर पैगंबर खे हो हर हिक पीर पैगंबर खे हो पाड़े जो नंगो प्यारो अल्लाह पाड़े जो नंगो प्यारो सुन पाड़े वारन सां खणो ॾोहो न हेॾो हुजूर फरमायो जन्नत में खजी वठ दुनिया में खजी वठो हिन जा नंढा बच्चा हन इन्हनि खे तकलीफ़ न ॾे